अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। गुज़िरियल हफ़्ते मूं अवां सां ज़िक्र कयो हुयो तरबियत जो, ऐं उन ज़िक्र खे कुझु अञा अॻिते वधाइणु चाहियां थो। असां जॾहिं तरबियत जे मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रंदा आहियूं, ऐं ख़ासि तौर ते जेके असांजा वालिदैन ऐं असातिज़ा इकराम जिन सां असांजी हयातीअ जो अवैली दौरु गुज़रंदो आहे, त उन जी तरबियत इन लाइ तमामु अहम आहे छाकाणि त इहा हौसलो ॾियारे थी ऐं ज़िंदगी में अॻियां वधण जो सबबु बणिजे थी। अलाए छो तव्हां नोट कयो हूंदो त किथे किथे ईअं चयो वेंदो आहे त तोखां त इहो कमु कोन्ह थींदो, मतिलबु तूं ईअं करे कोन थो सघीं, तोखां थींदो तूं कंदे। ऐं हिकिड़ी अजीब मतिलबु खिल अची वेंदी आहे या मुर्क अची वेंदी आहे जेका दिलि खे बुरा बुरा करे छॾींदी आहे। अलाए केतिरा असांजा महिरबान अहिड़ा बि आहिनि जेके हा करणु चाहींदा आहिनि, पर जुमिलो शुरू ई न खां कंदा आहिनि, न पर खां कंदा आहिनि, ऐं पोइ न पर खां पोइ कंदा त हा पर न शुरूआत में ज़रूरु शामिलु हूंदी आहे। हाणे इहो सभु तरबियत आहे। इहो तरबियत इन करे आहे जो असां हौसलो वधाइण में केतिरो अॻिते आहियूं। ऐं जीअं मूं तव्हांखे पहिरीं अर्ज़ु कयो हुयो त हीअ ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जिन जे लाइ मां तव्हांखे अवाइली माफ़ी वठंदो आहियां, मथां तव्हांखे दिलि में दुख थिए या तव्हां का पीड़ा महसूसु कयो। त जेके माण्हू मोहबत कंदा आहिनि न, उन्हनि जे लाइ साम्हूं वारो जेको माण्हू हूंदो आहे उहो पूरी दुनिया हूंदो आहे, पूरी काइनात हूंदो आहे। हिकिड़ो जुमिलो चयो वेंदो आहे त जेके मोहबत कंदा आहिनि उनजी पूरी काइनात हिकिड़े माण्हूअ में अची वेंदी आहे। ऐं दरअसल असीं जॾहिं माण्हूअ सां जेको तख़ातुबु आहे, जेको मुख़ातिबु थियण जो अंदाज़ु आहे, जेको ज़िंदगी सेखारण जो अंदाज़ु आहे, उन में जेकॾहिं हौसलो शामिलु आहे, जेकॾहिं पुठीअ ते हथु टपे थो केरु, के सम्झाए थो त न तोखां इहा शइ थी वेंदी, त यकीन ॼाणो कोशिशुनि करण खां पोइ उहो माण्हू उन में कामयाबु ज़रूरु थिए थो। सिर्फ़ु हिकिड़ी मुर्क खपे, हिकिड़ी आसीस खपे, हिकिड़ो लबो लहजो खपे। मिसाल तौर ते असीं डॉक्टर्स ॾे वेंदा आहियूं त चवंदा आहिनि त डॉक्टर मुर्की ॾिसे त अधु बीमारी ख़तमु थी वेंदी आहे, ऐं डॉक्टर जेकॾहिं घूरे ॾिसे त अजीब हिकिड़ी दिलि खे वरा खुरा वराए वेंदी आहे। इहो सच अथव, इहा हक़ीक़त अथव। त असीं वाइब्रेट कंदा आहियूं, मतिलबु वाइब्रेट छा कंदा आहियूं, असां पंहिंजो ऑरा मुंतक़िल कंदा आहियूं, असां में इर्ताश हूंदो आहे जेको ॿिए में मुंतक़िल थींदो आहे। असां जॾहिं कंहिंसां मोहबत कंदा आहियूं त असांजी मोहबत ॿिए खे महसूसु थींदी आहे, ऐं ख़ुदा न ख़्वास्ता असां कंहिंखे चिड़ंदा आहियूं त साम्हूं वारो ऑटोमेटिकली असांखां अलाए छो चिड़ियल ई हूंदो आहे, उनखे उहा वाइब्स ईंदा आहिनि पिया त भई हीअ इन ॻाल्हि में मज़ो न आहे। ऐं तरबियत पंहिंजी जाइ ते छा करे सघे थी, हिकिड़ो नंढिड़ो मिसाल मूंखे ॾियणु चाहियां थो, हिकिड़ी नंढड़ी स्टोरी तव्हां सां नैरेट करणु चाहियां थो। हिकिड़ो ॿारड़ो हुयो, ऐं उन ॿारड़े जी हयाती में वॾे में वॾी ॻाल्हि इहा थी त तमामु नंढी उमिरि में हुन पंहिंजो पीउ विञायो हुयो। ऐं जॾहिं हुन पंहिंजो वालिद विञायो त हुनखे महसूसु थियो त हिकिड़ो यतीम ॿारु आहे ऐं दुनिया में हुनजे लाइ जेके लवाज़मात आहिनि से घटि आहिनि। त हुनजी पंहिंजी दुनिया में अजीब हिकिड़ी कैफ़ियत अची वई। उहो ॻाल्हि ॻाल्हि ते रोअणु लॻो हुयो, डिॼणु लॻो, माण्हुनि खां बुरकणो हुयो। घर में को नओं माण्हू अचे थो रोअणु लॻे, को थोरी का ॻाल्हि थिए वञे त हीसजी वञे। ऐं पोइ फाइनली जॾहिं थोरी उमिरि वॾी थी, 6 साल खनि उमिरि थी, त हुनखे स्कूल में दाख़िलु करायूं। त जॾहिं स्कूल में हुनखे दाख़िलु करायूं त क्लास में वञे त रोअणु शुरू करे। हुनजो जेकॾहिं फैमिली मेंबर को हुन खां परे थी वञे त रोअणु शुरू करे। टीचर्स बि कावड़जनि त बाबा हीउ ॿारु सॼी क्लास खे ख़राबु पियो करे। हालति इहा थी जो आख़िर प्रिंसिपल जेको हुनजी फैमिली हुई, हुनजे भाउरनि खे घुराए चयो त बाबा हीउ ॿारु क्लास में तंग पियो थो करे, शायदि हिनखे को इशू आहे, हीउ बार बार रोअणु शुरू करे थो, हंचूं वारे थो, रड़ियूं करे थो। बहितर इहो थींदो त तव्हां हिनखे घर विहारियो, घर में पढ़ाई करायो, ऐं पोइ सालियानो इम्तिहान ॾियारियो। पोइ ईअं थियो त पहिरियों दर्जो बि ईअं थियो, ॿियो दर्जो बि ईअं थियो, टियों दर्जो ईअं थियो, चोथों दर्जो ईअं थियो, पोइ 5 दर्जे ताईं पोइ हुन ॿार खे आहिस्ते 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 स्कूल में अचणु शुरू। पर 5 दर्जे में ईअं थियो त हुनजे ॿार जो भाउ जेको आहे सो उन ई स्कूल में किथे क्लर्क थियो। त हाणे ईअं हूंदो त भाउ दरीअ जे ॿाहिरां टेबल रखियो वेठो हूंदो हुयो, ऐं टेबल मां हथु अंदरि कंदो हुयो, उहो ॿारड़ो हथु चले वेहंदो डेस्क ते, जीअं मतिलबु जेकॾहिं को सरकारी सॾु थिए ऑफिस जो ऐं भाउ वञे त वरी रोअणु शुरू। खिल, तज़हीक, मज़ाक, मस्ती, सॼो स्कूल खिले ऐं तीअं डपु हुनखे वराईंदो वञे। पोइ ईअं थियो त हिकिड़ो उस्तादु ज़िंदगी में आयुसि। उस्तादु आयो ऐं उन ॾिसी वरितो त हीउ ॿारड़ो केॾो बुरकणो आहे, केॾो डिॼणो आहे। उन उस्तादु हुन ॿार जो हथु चले वरितो, हुनखे सेखारियईं त पुटु ज़िंदगी ईअं हूंदी आहे, लाइफ में रुॻो माण्हू वेंदा कोन्हनि के माण्हू ईंदा बि आहिनि, ऐं तव्हां सिखो ज़िंदगी, ऐं तव्हां आहिस्ते 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 मां आहियां न, भाउ जेकॾहिं कंहिं कम सां वञे थो त मां तव्हांजो भाउ आहियां, मां तव्हांजो बाबा आहियां, मां तव्हां सां गॾु आहियां। ऐं पोइ उस्ताद मोहतरम ईअं बि कयो त पंहिंजी बदिली हुन क्लास में कराए वरिती, ऐं क्लास टीचर थी वियो। त मैक्ज़िमम क्लासिस तंहिं ज़माने में क्लास टीचर ई वठंदो, त पाण वठणु लॻो। ऐं पोइ हुन ॿार सां आहिस्ते आहिस्ते डेवलपमेंट करे हुन ॿार खे अॻिते वधायो, जो उहो ॿारु फाइनली ज़िंदगीअ जी विखुनि में आहिस्ता आहिस्ता पंहिंजा पेर खणणु लॻो। उन ई ॿार जी हयाती जो हिकिड़ो किसो तव्हांखे ॿुधायां थो। त असेंबली थींदी हुई, ऐं जॾहिं ॿार खे इशारो करे वाइस प्रिंसिपल चवंदो हुयो त तव्हां अॻियां अचो ऐं कान का सूरज अची हिते किराया कयो, त किरायत में हिकिड़े भेरे हुनखे सॾु थियो। डिॼंदो मथे वियो, ऐं जंहिंमहिल मथे वियो त हुनखे मेगाफोन ॾिनो त तूं किरायत कर, ऐं हुन कुलोला पढ़णु चाही, पर पहिरीं बिस्मिल्लाह करण खां पोइ हू बेहोश थी वियो। माण्हुनि जी नज़रुनि जो ताप सही न सघियो।
पाणीअ जा छंडा डॉक्टर हिकिड़ी अजीब मुसीबत पले पइजी वई पर हू ॿार पोइ रिकवर करे वियो ऐं वरी साॻी कहाणी शुरू थी वरी स्कूल जूं नज़रूं वरी ॿारनि जूं नज़रूं वरी दोस्तनि जूं नज़रूं वरी क्लास फ्लोस खिल तज़ीक मश्करी वरी उस्ताद विच में आया ऐं उन उस्ताद उन्हनि खे डेवलप करणु शुरू कयो हाणे जॾहिं डेवलपमेंट पंहिंजे पूरे फेज़ में पहुचणु लॻी त हुन ॿार अॻिते वधी ज़िंदगी में विखूं कयूं ऐं उन्हनि उस्तादनि हुनखे पंहिंजी हयाती में मर्कज़ियत हासिलु कराई ऐं हुनखे अहसासु ॾियारियो त तूं करे सघीं थो ऐं पोइ हू वाक़ई करे वियो हुन ॿार जो नालो महमूद मुग़ल आहे उहो मां आहियां मां अवां जे साम्हूं बीठो आहियां मां अवां जे साम्हूं मौजूदु आहियां जॾहिं मां नऊज़ बिल्ला मतिलबु अजीब क़रीब पंहिंजे पाण उहा ॻाल्हि न कबी आहे पर अलाह से मूंखे बचाए ग़ुरूर ऐं तकबर खां त जॾहिं मां हज़ारे माण्हुनि जे विच में ॻाल्हाईंदो आहियां जॾहिं कंपेयर कंदो आहियां जॾहिं मां हुननि सां पंहिंजे अंदर जी ॻाल्हि करे सघंदो आहियां ऐं मां कैमरा जी अखि में अखि मिलाए सघंदो आहियां मुंहिंजा मिलियन्स व्यूअर्स हूंदा आहिनि जिन सां मां मुखातिबु थींदो आहियां त दरअसल उहो मां न हूंदो आहियां उहे मुंहिंजे उस्ताद मोहतरम हूंदा आहिनि साईं इनायत लगारी साहिबु वॾी इनायत हुननि जी जो हुननि मूं ते एतिरी महिरबानी कई ऐं हुननि मूंखे पालियो मूंखे अॻिते वधायो साईं हाजी मोटियल साहिबु साईं मोहम्मद बख़्श शेख साहिबु साईं मां कहिड़ा नाला वठी समूह साहिबु साईं अब्दुरमान मेमन साहिबु मां कंहिंजा नाला वठी कंहिंजा ख़ान मोहम्मद पमर साहिबु अनवर हालई साहिबु ज़फ़र हसन साहिबु हीअ मूं हिन करे तव्हांखे अर्ज़ु कयो आहे त इहे जॾहिं ज़िंदगीअ में अचनि था त तरबियत तव्हांखे अमली तौर ते कुझु करे सघे थी बनाए सघे थी मुकमल करे अॻियां पेश करे थी ॻाल्हि रुॻो इहा आहे चवणु रुॻो इहो आहे त हमेशह हथु रखंदा कयो जुमिले खे ठीकु कंदा कयो मतिलबु न खां पासो कयो चओ त हा थी वेंदो तव्हां हिमत कयो तव्हां ग़लति कमु त चइबो कोन सौ सॼो कमु जेको आहे हुन में हमेशह पुठि भराई कबी त तव्हां हिमत कयो तव्हां खां ई कमु थी वेंदो यू कैन डू इट मैन यू कैन डू इट ऐं तव्हां ॾिसंदो त उहो ॿारु जेको ॾके थो कंबे थो थड़के थो उहो अमल करे वेंदो थोरो ध्यानु ॾिजो तमामु अहम अर्ज़ु अव्हांजी ख़िदमत में कयो अथमि ऐं हिकिड़ो अमली मिसाल पेश कयो अथमि मालिक करीम अव्हांखे दामे दरमे कर में सुख न सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे पंहिंजो ख़्यालु रखिजो पिया हयात रहे त इंशा अल्लाह लज़ीम वरी मिलंदासीं फ़ी अमान अल्लाह अल्लाह आहे